सिंधी में मकामी खबरों पर आइए खबरें सुनते हैं। अस्सलाम वालेकुम। ही रेडियो पाकिस्तान कराची है। हाणे आवां वक्त बोज़दार खां सिंधीअ में मकानी ख़बरूं ॿुधंदा। नेशनल वोकेशनल एंड टेक्निकल ट्रेनिंग कमीशन के तहत नौजवाननि खे फ़नी ऐं पेशेवराना तालीम फराहम करण लाइ वज़ीर आज़म यूथ स्किल डेवलपमेंट प्रोग्राम बैच 4 जी दाख़िलाउनि जो सिलसिलो सिंध समेत समूरी मुल्क में जारी है। ही प्रोग्राम वज़ीर आज़म जो एक कदम है जेको नौजवाननि खे मुख़्तलिफ़ शोबनि में मुफ़्त टेक्निकी ऐं पेशेवरानी तालीम फराहम करे थो त जीअं हू पंहिंजी सलाहियतुनि खे हथी ॾेई बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। दरख़्वास्त ॾींदड़ ख़्वाहिशमंद उम्मीदवार नेशनल वोकेशनल एंड टेक्निकल ट्रेनिंग कमीशन की वेबसाइट www.navtech.gov.pk के ज़रिए दरख़्वास्त जमा कराए सघनि था या हू वज़ीर आज़म यूथ डेवलपमेंट प्रोग्राम की ऐप ज़रिए दरख़्वास्त ॾेई सघनि था जंहिंखे मोबाइल फ़ोन ते आसानी सां डाउनलोड पिणु करे सघिजे थो। कराची में दरख़्वास्त ॾियण की आख़िरी तारीख़ हलंदड़ महीने की 15 तारीख़ है, जॾहिं त वधीक मालूमात लाइ नेवटेक की वेबसाइट या टोल फ्री नंबर 0800-888-66 या फ़ोन नंबर 02199217987 ज़रिए हासिल करे सघिजे थो। एक्साइज टेक्नीशियन एंड नार्कोटिक्स कंट्रोल डिपार्टमेंट के सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला हलंदड़ माली साल में एक्साइज एंड टेक्नीशियन खाते सिंध तरफां जमा कयल टैक्स तफ़सील ॿुधाईंदे चयो आहे त हलंदड़ माली साल जुलाई 2022 खां 2023 ताईं मजमूई तौर ते 95,000 मिलियन खां वधीक रुपया टैक्स जमा थियो आहे। मोटर व्हीकल टैक्स मद में 80,000 मिलियन रुपयनि खां वधीक, इंफ्रास्ट्रक्चर टैक्स जी मद में 82,000 मिलियन खां वधीक, प्रोफेशनल टैक्स की मद में 45 मिलियन रुपयनि खां वधीक, काटन फीस की मद में 308 मिलियन रुपया ऐं बाक़ी रक़म ॿियनि टैक्स की मद में वसूल कई वई है। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला पंहिंजे बयान में टैक्स वसूली की मजमूई सूरत हाल के तसली बख़्श करार ॾींदे चयो त उम्मीद है त हलंदड़ माली साल की पुॼाणीअ खां अॻु टारगेट पूरो कयो वेंदो। हुन टैक्स न ॾींदड़नि खे मशवरो ॾिनो आहे त ऑनलाइन टैक्स जमा कराइण की सहूलियत मां फ़ाइदो खणनि ऐं कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल खां बचण लाइ पंहिंजूं रहतूं वक़्त ते जमा कराए छॾीनि। खुराक खाते के सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो आहे त कराची में कणक की ज़रूरत खे पूरो करण लाइ ऑपरेशनल फ्लोर मिल्स के कणक की खरीदारी लाइ परमिट जारी कई वेंदी। मीडिया से ॻाल्हाईंदे हुन चयो त सूबे में कणक की खरीदारी सबब कराची में कणक की खोट पैदा थी है, पर सूबे में कणक ऐं अटे जो को भी बहरान ना है। सूबाई वज़ीर सईद गनी चयो है तो उजरत बोर्ड की मंजूरी से जल्दी गैर हुनरमंद माण्हुनि लाइ घट में घट माहवार उजरत 25,000 रुपयनि खां वधायो वेंदो। हुन वाज़े कयो त अरबा वारे ॾिहाड़े सिंध काबीना घट में घट उजरत के हवाले से जेका मंजूरी ॾिनी है वो गुज़िरियल साल घट में घट उजरत की गैर हुनरमंद की 25,000 बाद घट हुनरमंद ऐं वधीक हुनरमंद की 3 कैटेगरीज़ लाइ है। इहो तासुर कंहिं भी सूरत में न वरितो वञे त घट में घट 25,000 खां वधाए करे 26,000 कयो वियो आहे। पंहिंजे एक वीडियो बयान में हुन चयो त काबीना के इजलास में घट हुनरमंद माण्हुनि की घट में घट उजरत 26,000, हुनरमंद माण्हुनि की घट में घट 31,961, जॾहिं त वधीक हुनरमंद माण्हुनि की घट में घट उजरत 33,491 रुपया महीनो थींदी। इन 4 कैटेगरीज़ में गैर हुनरमंद माण्हुनि की घट में घट उजरत 25,000 रुपयनि जो ऐलान 1 साल अॻु कयो वियो हो। अॼु न्यू कराची के सनती इलाके में फैक्ट्री के बाह लगण वारे वाक़े बाद कूलिंग दौरान इमारत किरण सबब 4 रेस्क्यू अमलदार दबजी फोत थी विया, जॾहिं त 11 फायर फाइटर्स समेत 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फायर फाइटर्स बाह बाद कूलिंग वारे अमल में मसरूफ़ हुआ त 2 माड़ इमारत किरी पई। होॾां गवर्नर सिंध कामरान खान टिसोरी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह न्यू कराची में फैक्ट्री किरण ऐं 4 फायर फाइटर्स की फोत थियण वारे मामले जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती है। उन कराची मेट्रो कॉर्पोरेशन एडमिनिस्ट्रेटर और कमिश्नर के हिदायत कई है तो ज़ख़्मियुनि के इलाज जो बेहतरीन सहूलतूं ॾेई फैक्ट्री किरण की जांच करे असुल हकीकतूं साम्हूं आंदियूं वञनि। ईद उल फितर खां पाकिस्तान रेलवे तरफां 5 स्पेशल रेल गाड़ियों हलायूं वेंदियूं। रेलवे के तर्जुमान मूजिब पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 18 अप्रैल खां कराची पिशावर कैंट, 2 स्पेशल ट्रेन कोयटा खां रावलपिंडी, 3 ईद स्पेशल ट्रेन 19 अप्रैल ते कराची खां लाहौर, 4 रावलपिंडी खां कोयटा, 26 अप्रैल ते 5 ईद स्पेशल ट्रेन लाहौर खां कराची, 27 अप्रैल ते हलाई वेंदी।
कराची ऐं उन जे भर वारनि इलाइक़नि में फ़िक़ह हनीफ़िया तहत अॼु रोज़ो 6:55 ते खोलियो वेंदो ऐं सुभाणे रोज़े रखण जो आख़िरी वक़्तु 4:51 हूंदो। फ़िक़ह जाफ़रिया तहत अॼु रोज़ो 7:07 ते खोलियो वेंदो ऐं सुभाणे रोज़े रखण जो आख़िरी वक़्तु 4:47 हूंदो। आख़िर में मौसमियात खाते ईंदड़ 24 कलाकनि दौरान कराची ऐं उन जी वेझड़ाई में मौसम गर्म ऐं ख़ुश्क रहण जी अॻकथी कई आहे। अॼु कराची में गर्मी जो दर्जो घटि में घटि 24.8 जॾहिं त वधि में वधि 37.1 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। हवा में गेम सुबुह जो 84% ऐं शाम जो 46% हुई। मौसम जी रिपोर्ट सां गॾु रेडियो पाकिस्तान कराची तां सिंधीअ में मकानी ख़बरूं पूरियूं थियूं।